सिंध तां सिर कुर्बान हज़ारे थी वेंदा, रोज़ नवां ऐलान हज़ारे थी वेंदा। तंग न कयो आज़ादीअ जे मतवालनि खे, नादानो नुक़सान हज़ारे थी वेंदा। आतिश तुंहिंजा गीत मचाइनि आतिश था, आग मथे ऐलान हज़ारे थी वेंदा। हाणे टेबलो आहे सोना माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में आख़िरी टेबलो आहे। इन खां पोइ असां महिमाननि खां ॻाल्हाईंदासीं ऐं ॿारनि जिन पोज़ीशनूं खयूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते वॉइस ऑफ मेहरान 2014 बिकॉज़ असां वटि तक़रीबन 40 खां 42 स्टूडेंट आहिनि हिते ऐं सभिनी स्टूडेंट्स जी इहा कोशिशि हुई त असां वॉइस ऑफ मेहरान थियूं, पर थींदो लाज़मी आहे को हिकिड़ो ई। ॾिसूं त केरु उहो ख़ुशनसीबु आहे जेको वॉइस ऑफ मेहरान थिए थो। उन खां पहिरियां आउं गुज़ारिश कंदुसि मुजाहिद ग्रुप खे त पाण अचनि ऐं टेबलो पेश कनि। सोना माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में। सिंधी टोपी अजरक सां सभिनी सिंधियुनि जो शान, सिंधी टोपी अजरक सां सभिनी सिंधियुनि जो नाज़। हिकिड़ो मान चवे थो पर हर हिक जो ही आवाज़। सुहिणा माण्हू प्यारा माण्हू प्यारा माण्हू